अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों माया खलील अहमद कुरैशी ऐं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों अॼु की पंहिंजी हिन वीडियो में असांजे बिज़नेस के बारे में डिस्कस कंदासीं। उहो आहे गोट फार्मिंग जो बिज़नेस, ॿकरियुनि जे वाढे जो बिज़नेस। दोस्तों जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे ॿकरियुनि जो जेको कमु आहे इहो पैगम्बरी पेशो आहे ऐं इन वजह सां ई हिन कम में बरकत ॾाढी आहे। अॼु असां हिन पंहिंजी वीडियो में उन ई कारोबार खे डिस्कस कंदासीं। दोस्तों जेको ॿकरियुनि जो कारोबार आहे उन में जेको यूट्यूब ते जेको ॿुधाईंदा आहिनि हेतिरियूं ॿकरियूं वठो तव्हांखे हेतिरो बचंदो, हेतिरियूं वठो त हेतिरो बचंदो, इहो सभु वेरी थो करे इलाइक़े खां इलाइक़े ताईं। जेकॾहिं केरु मिसाल दादू में केरु ॿकरियुनि जो वाड़ो खोले थो उन जो अलॻि हिसाबु किताबु हूंदो, ऐं जेको हैदराबाद में खोले थो उन जो अलॻि हिसाबु किताबु हूंदो, जेको पंजाब में खोले थो उनजो अलॻि हिसाबु किताबु हूंदो, जेको केपी में खोले थो उनजो अलॻि हिसाबु किताबु हूंदो। इहो वेरी थो करे इलाइक़े खां इलाइक़े ताईं। फिज़िबिलिटी रिपोर्ट जेका आहे उहा जेको आहे केरु करेक्ट नथो ठाहे सघे। मां तव्हांखे फार्मूलो ॿुधायां थो, उहो तव्हां अप्लाई करे पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां तव्हां कैलकुलेशन करे सघो था त बाबा हेतिरो असांजो ख़र्चु ईंदो, हेतिरो जेको आहे असांखे नफ़ो पवंदो, नुक़सानु थियो त हीअं असांखे नुक़सानु थींदो। ठीकु आहे दोस्तों, हिन में जेको आहे सॼी ॻाल्हि हूंदी आहे ब्रीड जी, नसुल जी। नसुल तव्हां कहिड़ी था खणो, नसुल वेरी कंदो आहे इलाइक़े खां इलाइक़े ताईं। मिसाल जेके पंजाब जी जेका साइड आहे उन में राजनपुरी ऐं जेके ॿियूं इहे नसलूं हलंदियूं आहिनि, ऐं जेके असांजी सिंध आहे, असांजी सिंध में जेको आहे उन में कामोरी नसल हलंदी आहे, कामोरी नसल हिते कामयाबु आहे। इहो जेको आहे वेरी थो करे इलाइक़े खां इलाइक़े ताईं, छो त उन जेको ॿकरी जी सिहत जे हिसाब सां असां वटि गर्मी घणी आहे, उते जेको आहे गर्मी घटि आहे। इहो टेम्परेचर जे हिसाब सां हर शइ जे हिसाब सां इहो फ़र्क़ु थो अचे। असांखे फिज़िबिलिटी रिपोर्ट ईअं ठाहिणी आहे त पहिरीं त असां ॾिसूं असां माल कहिड़ो था वठूं। माल असां जेको वठूं था उन हिसाब सां थींदी, छो त हीउ जेको कमु आहे हीउ हिकिड़ो सब्र आज़मा कमु आहे। हिन में असांखे सब्र सां वॾो मुज़ाहिरो करिणो पवंदो आहे। हिन में जेके माहिरीन आहिनि उहे चवंदा आहिनि त बाबा हिन में जेको पहिरियों साल आहे, जेकॾहिं को तजुर्बे वारो माण्हू न आहे, जेके तजुर्बो न आहे, उन लाइ कंपनी लॉस आहे। इन करे उहे चवंदा आहिनि त बाबा हू पहिरीं ॿ चारि ॿकरियूं वठी पंहिंजी घर जी छित ते ई पाले, उन में साल खनि या 2 साल खनि या बहरहाल जेतिरो हुनखे सम्झ में अचे जेसिताईं तजुर्बो हासिलु करे वठे। न त उन खां पोइ बि उहे चवंदा आहिनि त बाबा जेकॾहिं तव्हां कमु स्टार्ट कयो था, पहिरें साल में तव्हांखे लॉस ई लॉस आहे, ॿिए साल में तव्हांखे नो लॉस नो प्रॉफिट, थर्ड ईयर में तव्हां वञी कुझु तव्हां पंहिंजो प्रॉफिट कमाईंदो, फोर्थ ईयर में तव्हांजो जेको आहे असुलु प्रॉफिट अचणु तव्हांजो शुरू थींदो। हाणे तव्हांखे ॿकरियूं तव्हां कहिड़ियूं था वठो उहो तव्हांजे तजुर्बे ते डिपेंड करे। जेकॾहिं तव्हां नंढियूं वठंदो 6 महीननि जूं 7 महीननि जूं, त उहे जेसिताईं माना 9-10 महीननि जूं थियनि या 12 महीननि जूं, जेसिताईं उहो माना के इन लाइक़ु थियनि त उहो जेको आहे बचो ॾेई सघनि, तव्हांखे उन जे मथां इन्वेस्ट करिणो पवंदो। मां तव्हांखे सलाह इहा ॾींदुसि, जेकॾहिं तव्हां तजुर्बे वारा माण्हू आहियो त तव्हां वठो ई तव्हां प्रेगनेंट ॿकरियूं ढुकियूं वठो या वियामियल वठो। उन में तव्हांखे इहो थींदो, तव्हांखे मतिलबु की हिकिड़ो तव्हांजो टाइम पीरियड घटिजी वेंदो। ठीकु आहे, तव्हां मिसाल ॿकरी वठो था हिकिड़ी, उहा प्रेगनेंट आहे, उहा जेको आहे ॿारु ॾिए थी, उहो ॿारु जॾहिं 6-7 महीननि जो थींदो त तव्हांखे उनखे सेल आउट करिणो आहे। ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हां चाहियो त मिसाल जेकॾहिं नर आहे, जेकॾहिं छेलो आहे त उहो ॾे उन जो छेली आणणु चाहियो त इहो ज़बरदस्तु कमु थींदो। हाणे तव्हांखे करिणो छा आहे, तव्हां जेको वठो था ॿकरी, मिसाल हिकु जेके तव्हां जानवर वठो था, मिसाल 5 जानवर वरिता, जंहिं पिड़ी था वठो था उतां खणाए अचो था घर, जेको पंहिंजे अॾे ते रखो था, तव्हांखे छा करिणो आहे, जानवरनि जी तव्हांखे सॼी क़ीमत नोट करणी आहे, नंबर ॾेई उन्हनि खे जेको आहे तव्हांखे टैग हणी आहे, नंबर 1 सीरियल नंबर 2। ठीकु आहे, तव्हांखे मिसाल जानवर नंबर 1 असां वरितोसीं 20,000 में, असां 4 जानवर वरितासीं, असांखे घर ताईं खणाइण अचण ताईं पंहिंजे वाड़े ताईं असांखे 2,000 रुपया किरायो लॻो, यानी 500 रुपया फी जानवर। 20,000 जो असां जानवर वरितोसीं, 500 रुपया उन ते असांखे किरायो लॻो, 20,500 में असांखे जानवर पियो। ठीकु आहे, उन में हाणे असांखे छा आहे करिणो, असांखे खाध खुराकुनि जी जेको आहे नोट करणी आहे, भई डेली केतिरे जो खाधो थो खाए, उहो वेरी थो करे इलाइक़े खां इलाइक़े ताईं। मिसाली तौरु असांजो टोटल असां हिसाबु कयूं था त जेको आहे साल में हू जानवर असांजा खाई थो वञे 20,000, जंहिंमें उनजी मेडिसन बची वई, उन में जेको उनखे ॿारु थियो उनजी डिलीवरी जा चार्जिस बची विया, डॉक्टर जी फीस बची वई, A to Z असांखे 20,000 रुपया खाए थो जानवर। 20 जो वरितोसीं, 20,500 जो वरितोसीं, 20,000 असांजा मथे उन ते असांजे साल में खाधई, इहो असांखे वञी पियो 41,500 में। ठीकु आहे, हाणे 41,500 में पियो
त हाणे असांजी जेका कमाई थींदी उहा थींदी असांजी जेके ॿचा ॾियंदा उन में। हाणे जेके जानवर हूंदा आहिनि उहा ब्रीड ते डिपेंड थो करे त के ॿकरियूं हिकिड़ो ॿार बि ॾींदियूं आहिनि टाइम ते, साल में ॿ चकर ॿकरी विहामंदी आहे। के जेको आहे ॿ ॿार बि ॾींदियूं आहिनि, टेॾी त 4-4 ॿार बि ॾींदियूं आहिनि। त उहो वेरी थो करे तव्हांजो मतिलबु की तव्हांजी ब्रीड ते, तव्हांजी ब्रीड कहिड़ी आहे। ऐं खाद खुराक जो ख़र्चु बि तव्हांजी उन ब्रीड ते थो डिपेंड करे, छो त जेका कामोरी आहे उहा टेॾीअ बनस्बत तव्हांजो घणो ख़र्चु खाईंदी ऐं उनजी रिटर्न बि तव्हांखे घणो ई ॾींदी। ठीकु आहे। त हाणे जेको ॿचो आहे, मिसाल जेको तव्हां ॿचो थिए थो, ॿचो वॾो थिए थो 6 महीननि जो जेकॾहिं थींदो ॿचो, त उहो तव्हांजो 10 खां 12,000 में इज़ीली सेल थी वेंदो। सही आहे। साल में 2 ॿचा ॿकरी ॾिए थी त उहे 24,000। पहिरियों साल आहे लॉस। ठीकु आहे। तव्हांखे मूं पहिरीं ई चयो बाबा पहिरियों साल लॉस, सेकेंड साल नो लॉस नो प्रॉफिट, थर्ड साल में कुझु मिड़े प्रॉफिट ईंदो, फोर्थ ईयर में तव्हांजो असली जेको आहे कमु शुरू थींदो। ठीकु आहे। त इहो ईअं तव्हांखे पंहिंजी फिज़िबिलिटी रिपोर्ट तयारु करणी आहे, बाबा हेतिरो जानवर ख़र्चु खाए थो, हेतिरो मतिलबु की सॼी हुनखे लिखणी आहे। उन हिसाब सां तव्हांजो आस्ते आस्ते जेको आहे उहो हलंदो वेंदो। हिते अक्सर दोस्त इहो चवंदा त यार जेको ॿचो आहे उहो मरी थो वञे, ॿचो फर बचे कोन थो। त उहो इन करे कोन थो बचे छो त हुनखे फीड पंहिंजी प्रॉपर नथी मिले। हाणे न जेको मिसाल जेको ॿचो आहे, जेका ॿकरी जो खीरु न माण्हू सॼो दुही छॾींदो त ॿचे खे छा मिलंदो। सो उन जे फीड ते जेको आहे थिए थो, तव्हां फीड हुनखे सुठी ॾियो त तव्हांजो ॿचो कोन मरंदो। हे जेको टोटल जेका हिन लाइ इन्वेस्टमेंट रिक्वायर्ड आहे उहो तव्हांजे पाण ते आहे। तव्हां वटि केतिरी कैपेसिटी आहे, तव्हांजा केतिरा तव्हां वटि पैसा आहिनि, तव्हां कहिड़े इलाइक़े में था कमु कयो, इहो सॼो उन ते डिपेंड थो करे। बाक़ी फार्मूलो इहो ई आहे फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहिण जो। तव्हां वठी अचो माल, सॼो हुनजो लिखो, तव्हां सालियाना हिसाबु कयो हिन असांखे घणो तव्हां जेको असांजो ख़र्चु कयो, चोथे साल खां पोइ 5 साल जे तव्हां हिसाबु कंदो त उन में तव्हां प्रॉफिट में ईंदो। बाक़ी तव्हां जेके पहिरियां 2 साल, पहिरियों साल त रुगो लॉस, सेकेंड साल में नो लॉस नो प्रॉफिट, थर्ड साल में मिड़ई कुझु बचाए। इहो जेको आहे उहो फार्मूलो हिन जो आहे। बाक़ी जेसि ताईं रही वधीक हिन जी बारे में मालूमात त शेड कीअं ठाहिजे, कहिड़े हिसाब जो मतिलबु की ॿियो जेको मिसाल जेको ड्राई फॉर्म आहे, जीअं मिसाल जेके छेला वठी उज़ई ते खपाईंदा आहिनि, या कोस जो माल जो कारोबार थियो, इहे मां सभु शयूं पंहिंजी नेक्स्ट वारे सां वीडियो ठाहींदो वेंदुमि, उन में ॿुधाईंदो वेंदुमि। छो त हे वीडियो जी अॻु में लेंथ वॾी थी वई आहे। मुंहिंजी वीडियो हीअ अॼु हिते कंप्लीट थी। पंहिंजो ख़्यालु रखंदा। जेकॾहिं वीडियो पसंदि आहे त लाइक कयो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम।